मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब चौथों सबक मंझो उमूदी जुज़न जे लिहाज़ खां ज़ोर मालूम करणु डिटर्मिनेशन ऑफ फोर्स बाय इट्स परपेंडिकुलर कंपोनेंट्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल्लाह महर। तो प्यारा ॿारो, अॼु जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो ही आहे उमूदी जुज़न जे लिहाज़ खां ज़ोर मालूम करणु यानी डिटर्मिनेशन ऑफ फोर्स बाय इट्स परपेंडिकुलर कंपोनेंट्स। तो प्यारा ॿारो, अॼु असां हाणे असां हिन टॉपिक खे प्रॉपर नमूने सां स्टार्ट कयूं था। तो हिन खे स्टार्ट करण खां पहिरीं असां हिकिड़ो डायग्राम सम्झंदासीं, उन खां बाद में हिन खे असांखे सम्झण में आसानी थींदी। सो मिसाल जे तौर ते सभ खां पहिरीं मां हिकिड़ो ही वेक्टर ठाहियो ऐं उन खां बाद में इन सां ई मां हेड टू टेल रूल वारे रूल मुताबिक़ मां हिते ॿियो वेक्टर उन सां ठाहियोमांसि। ठीकु आहे, उन सां मिलायो। उन खां बाद में ही पाण में छा आहिनि, पाण में परपेंडिकुलर आहिनि। परपेंडिकुलर असां उनखे चवंदा आहियूं जॾहिं ॿ वेक्टर पाण में जॾहिं मिलनि त उहे 90 डिग्री ठाहिनि। ठीकु आहे, उन खां बाद में मां हिननि खे इन जे पॉइंटनि ते नाला ॾिना। मिसाल जे तौर ते ए बी सी, तव्हां कोई बि नालो ॾेई सघो था। सो इन खां पहिरीं असां पढ़ी आयासीं त हिन साइड खे असां नालो पिया ॾियूं एफ एक्स ऐं हिन साइड खे नालो ॾिनोसीं एफ वाई। ठीकु आहे, हाणे एफ एक्स ऐं एफ वाई इन ॿिन्ही साइडनि खे जेको आहे मिलाईंदड़ जेको आहे उहो ही आहे ऐं उनखे असां नालो ॾिनोसीं एफ जो। ठीकु आहे, यानी हीअ असांजो हिकिड़ो राइट एंगल ट्रायंगल ठही चुको हुयो। सो अगरि जेकॾहिं असां हिन राइट एंगल ट्रायंगल जी ॻाल्हि कयूं त उन में असांजी जेका हीअ साइड आहे यानी ए ऐं सी वारी, उहा बराबरि कंहिंजी आहे ए बी ऐं बी सी। यानी जेको असांजो हीअ रिज़ल्टेंट आहे उहो कंहिंजे बराबरि आहे, उहो बराबरि आहे एफ एक्स ऐं एफ वाई जे। ठीकु आहे, यानी हिन ॿिन्ही जो जेको सम आहे उहो छा आहे, असां वटि एफ आहे। सो अगरि जेकॾहिं मां हिन खे हिन तरीक़े सां लिखां त मिसाल ए ऐं सी इज़ इक्वल टू ए बी प्लस ए सी त लिखी सघां थो। ठीकु आहे, सो हिनखे असां हिन तरीक़े सां करे लिखियोसीं त ए सी यानी असांजो रिज़ल्टेंट उहो कंहिंजे बराबरि आहे, ए बी ऐं ए सी जे। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में असां हिन जे जेको आहे त हिननि जो बोथ साइड स्क्वायर कंदासीं। ठीकु आहे, सो असां चऊं था त टेकिंग स्क्वायर ऑन बोथ साइड्स, यानी हिन टर्म जे मथां असां हिन इक्वल जे हिन टर्म जे मथां ऐं इक्वल जे हिन टर्म जे मथां, हिन ॿिन्ही जे मथां असां छा था कयूं, स्क्वायर था ॾियूं। ठीकु आहे, सो स्क्वायर जॾहिं ॾिनोसीं त असां वटि हिन क़िस्म जो ही टर्म ठही आयो। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं असां ॾिसूं त ए सी जेको आहे उहो कंहिंजे बराबरि आहे, ए सी उहो हिन एफ वेक्टर जे बराबरि आहे यानी रिज़ल्टेंट जे, ऐं ए बी जेको आहे उहो कंहिंजे बराबरि आहे, ए बी बराबरि आहे एफ एक्स यानी रिज़ल्टेंट वेक्टर जे हिन कंपोनेंट जे। उन खां पोइ बी सी जेको आहे उहो कंहिंजे बराबरि आहे, उहो बराबरि आहे रिज़ल्टेंट वेक्टर जे एफ वाई कंपोनेंट जे। ठीकु आहे, सो अगरि जेकॾहिं मां हिननि खे रिमूव करे इन जॻह ते मां ही वेक्टर लिखां ऐं उन जा कंपोनेंट्स लिखां त लिखी सघां थो। सो असां हीअं करे लिखियोसीं त एफ स्क्वायर इज इक्वल टू एफ एक्स स्क्वायर प्लस एफ वाई स्क्वायर। ठीकु आहे, सो हिन खे असां इक्वेशन नंबर 1 जो नालो ॾिनोसीं। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं तव्हां राइट एंगल ट्रायंगल खे ॾिसंदव त असां हिन जे साइडनि खे नाला ॾिनासीं। ठीकु आहे, सो हीअ जेका हेठि साइड हुई उनखे नालो ॾिनोसीं असां बेस, ऐं उन खां पोइ हीअ जेका उभी साइड हुई उनखे नालो ॾिनोसीं परपेंडिकुलर, ऐं हीअ जेका बेस ऐं परपेंडिकुलर खे मिलाईंदड़ साइड आहे इनखे नालो ॾिनोसीं असां हेपाटेन्यूज़। ठीकु आहे, सो अगरि ईअं चई सघूं था असां त जेको हेपाटेन्यूज़ आहे उहो बराबरि कंहिंजी आहे, बेस प्लस परपेंडिकुलर। ठीकु आहे, सो असां इन्हनि खे हिन टर्म खे उन फॉर्म में लिखी सघूं था, हिन तरीक़े सां लिखंदासीं त हेपाटेन्यूज़ जो स्क्वायर इज इक्वल टू बेस स्क्वायर प्लस परपेंडिकुलर स्क्वायर। ठीकु आहे, माना छा कयोसीं, असां हिन एफ खे हिन कंपोनेंट खे कटे करे उन्हनि जी जॻह ते असां उहे जेको आहे त उन साइडनि जा नाला लिखियासीं। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो ही असां वटि हिकिड़ो टर्म ठही वियो आहे, ही हिकिड़ो फार्मूलो ठही वियो। ठीकु आहे, हाणे ही फार्मूलो जेको आहे इन खे चइबो आहे पैथागोरस थ्योरम। पैथागोरस थ्योरम ज़हन में रखी छॾियो
त ही जेको असां वटि फार्मूलो आहे इहो आहे असांजो पैथागोरस थ्योरम। ऐं पैथागोरस थ्योरम जॾहिं बि तव्हां खां पुछा करे या चवे त असां कंहिं इक्वेशन खे ड्राइव करण जे लाइ यूज़ कंदासीं पैथागोरस थ्योरम, त तव्हां ही फार्मूलो पंहिंजे ज़हन में फिट करे छॾियो। ठीकु आहे। फार्मूलो छा आहे? हेपाटेन्यूज़ जो स्क्वायर इज इक्वल टू बेस जो स्क्वायर प्लस परपेंडिकुलर जो स्क्वायर। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो जॾहिं बि तव्हांखे पैथागोरस थ्योरम जे बारे में चवे त तव्हांखे ही फार्मूलो यूज़ करणो आहे। सो हाणे छा कयोसीं असां, जेके असां टर्म्स खयासीं उन्हनि मां असां पैथागोरस थ्योरम जो फार्मूलो ड्राइव कयोसीं। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां हाणे असां छा था कयूं, हाणे असां चऊं था त हीअ जेका इक्वेशन नंबर 1 आहे इन जे ॿिन्ही साइडनि खां असां जेको आहे स्क्वायर रूट ॾींदासीं। ठीकु आहे। हाणे हिते असां स्क्वायर रूट ॾियूं त कीअं थींदो, हिन तरीक़े सां। सो असां चऊं था त टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड्स इन इक्वेशन नंबर 1, यानी इक्वेशन नंबर 1 में असां छा था कयूं, स्क्वायर रूट ॾींदासीं। सो हिन तरीक़े सां थींदो। सो हाणे छा कयो, स्क्वायर रूट माना अंडर रेडिकल। ठीकु आहे। अंडर रूट जंहिंखे चऊं असां। सो उहो असां हिन इक्वेशन नंबर 1 में जे ॿिन्ही साइडनि खां असां ॾिनोसीं, जेको थींदो असांजो अंडर रेडिकल एफ स्क्वायर इज इक्वल टू होल अंडर रेडिकल एफ एक्स स्क्वायर प्लस एफ वाई स्क्वायर। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में ॾिसो प्यारा ॿारो, त हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखी छॾियो प्यारा ॿारो, त जेको असांजो अंडर रेडिकल हूंदो आहे न उहो स्क्वायर जे बराबरि हूंदो आहे, यानी स्क्वायर ऐं अंडर रेडिकल पाण में कैंसल आउट थींदा। ठीकु आहे। सो स्क्वायर ऐं अंडर रेडिकल कैंसल आउट थींदा आहिनि, छो त स्क्वायर ऐं अंडर रेडिकल ॿिन्ही जो जेको ॿिन्ही जो जेको वैल्यू हूंदो आहे उहो ॿिन्ही जो बराबरि हूंदो आहे। सो असां हिते स्क्वायर ऐं अंडर रेडिकल खे पाण में कैंसल आउट था कयूं। ठीकु आहे। सो हिन साइड खां असां हिनखे कैंसल आउट कयोसीं त असां वटि हिते छा बचंदो, उहो असां वटि बचंदो सिर्फ़ु एफ, ऐं हिते असांजो ही टर्म साॻियो रहंदो। ऐं ही असां वटि हिकिड़ो फार्मूलो ठही वियो, एफ इज इक्वल टू अंडर रेडिकल एफ एक्स स्क्वायर प्लस एफ वाई स्क्वायर। ठीकु आहे। सो ही जेको फार्मूलो असां ठाहियोसीं, ड्राइव कयोसीं, इहो आहे छाजे लाइ आहे ऐं कहिड़े इस्तेमाल में ही असां आणींदासीं। सो प्यारा ॿारो, हिन फार्मूले जो मतिलबु इहो आहे त असांखे जॾहिं बि रिज़ल्टेंट वेक्टर जो मैग्नीट्यूड खपंदो त असां हिन फार्मूले जे तहत उनखे फाइंड कंदासीं। ठीकु आहे। जॾहिं बि असांखे रिज़ल्टेंट जो मैग्नीट्यूड फाइंड करणो हूंदो, ठीकु आहे, जॾहिं असांखे ॿ कंपोनेंट ॾींदो, उन्हनि जा वैल्यू ॾींदो ऐं चवंदो त रिज़ल्टेंट जो जेको आहे मैग्नीट्यूड फाइंड कयो, त उन नमूने सां असां ही फार्मूलो यूज़ करे उन रिज़ल्टेंट वेक्टर जो मैग्नीट्यूड फाइंड कंदासीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो ही असां ड्राइव कयोसीं फार्मूलो फॉर द डिटरमाइन द मैग्नीट्यूड ऑफ रिजल्टेंट वेक्टर आर फोर्स। ठीकु आहे। सो उन खां बाद में हाणे असां हलूं था त अगरि जेकॾहिं असांखे चवे त रिजल्टेंट वेक्टर जी पोज़ीशन वग़ैरह ॿुधायो या उनजी एंगल ॿुधायो त असां कीअं मालूम कंदासीं। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, हाणे असां हलूं था फार्मूला फॉर एंगल डायरेक्शन आर पोज़ीशन, यानी असांखे ईअं बि चई सघंदो त रिज़ल्टेंट वेक्टर जी एंगल ॿुधायो त कहिड़ी एंगल ते आहे। हाणे एंगल जॾहिं बि उहा हूंदी उहा उन बेस सां असां रिलेट कंदासीं त बेस ऐं हिन रिज़ल्टेंट वेक्टर जे विच वारी हितां जेका एंगल ठहंदी उहा कहिड़ी आहे, न की ही आहे 90 डिग्री। ठीकु आहे। या असांखे ईअं बि चवंदो एग्ज़ाम में त फार्मूला ड्राइव कयो डायरेक्शन ऑफ द रिज़ल्टेंट वेक्टर, या असांखे ईअं बि चई सघे थो त डिटरमाइन द पोज़ीशन ऑफ द रिज़ल्टेंट वेक्टर। सो अगरि जेकॾहिं असांखे एग्ज़ाम में एंगल जो नालो खणे, डायरेक्शन जो नालो खणे या पोज़ीशन जो नालो खणे, इन टिन्ही मां जेकॾहिं कोई बि नालो खणे थो या कोई बि टर्म यूज़ करे थो त तव्हांखे घबराइण जी काई ॻाल्हि कान्हे का, टई हिकिड़ी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। सो तव्हांखे सिर्फ़ु ही फार्मूलो हाणे जेको असां ड्राइव कंदासीं उहो ई तव्हांखे ड्राइव करिणो आहे, या उन में वैल्यू पुट करे तव्हांखे आंसर जेको आहे ॾियणो आहे। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, असां जेका एंगल जेका असां डिटरमाइन कयूं था उहा कंहिंजी था कयूं, उहा कयूं था असां हिन वेक्टर जी। ठीकु आहे, यानी रिज़ल्टेंट जी, या उनजी पोज़ीशन असां डिटरमाइन करण जी कोशिशि था कयूं। सो ही जेको वेक्टर ठहियो आहे, ठीकु आहे, इन जा ही ॿ कंपोनेंट्स आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो कहिड़ो कंपोनेंट आहे, एफ वाई ऐं ॿियो एफ एक्स, ऐं हिन जूं ही ॿ साइडियूं आहिनि। हिनखे नालो ॾींदासीं परपेंडिकुलर ऐं हिनखे नालो ॾिनोसीं असां बेस। सो असां जेकॾहिं हिन परपेंडिकुलर ऐं बेस जो रेशो खणूं त हीअं कयोसीं असां परपेंडिकुलर अपॉन बेस। ऐं उन खां बाद में असां ऑलरेडी पढ़ी आया आहियूं त जेको एफ वाई कंपोनेंट हुयो उनखे डिटरमाइन करण जे लाइ असां जेको फंक्शन यूज़ पिया कयूं उहो पिया कयूं साइन थीटा ऐं
उन खां बाद जेको एफ एक्स कंपोनेंट हो उनखे डिटरमाइन करण जे लाइ असां फंक्शन यूज़ पिया कयूं कॉस थीटा। तो असां हिते बि साॻे नमूने सां लिखी सघूं था त असां साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा, यानी साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा उहो कंहिंजे बराबरि आहे, परपेंडिकुलर अपॉन बेस। ठीकु आहे। सो अगरि जेकॾहिं असां हिनखे थोरो रिवाइज़ कयूं त असांजो परपेंडिकुलर अपॉन बेस कंहिंजे बराबरि थींदो। हिते हाणे हिते छा कयोसीं, असां परपेंडिकुलर जे लाइ बि ही कंपोनेंट रखियोसीं ऐं बेस जो बि साॻियो असां ही कंपोनेंट रखियोसीं। ठीकु आहे। ऐं साइन थीटा ऐं कॉस थीटा असांजी सेम रही। उन खां बाद में हाणे छा था कयूं असां, सो प्यारा ॿारो, जीअं त हाणे साइन थीटा ऐं कॉस थीटा जेका हूंदी आहे उहा बराबरि हूंदी आहे टेंजेंट थीटा जे, यानी टेंजेंट थीटा जेका आहे उहा रेशो कंहिंजी आहे साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा, या इन खां पहिरें बि असां पढ़ी आया हुआसीं इज़ इक्वल टू परपेंडिकुलर डिवाइड बाय बेस। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां या तव्हां हिन तरीक़े सां साइन थीटा टेंजेंट थीटा फाइंड करे सघो था या ही रेशो यूज़ कयोसीं। ठीकु आहे। सो मतिलबु इहो थियो त टेंजेंट थीटा जा असां वटि ॿ टर्म मौजूदु आहिनि। हिकिड़ो आहे इहो त जेकॾहिं असांखे रेशो जो पाण में रेशो मालूम करणो आहे, जेकॾहिं फंक्शन जो रेशो मालूम करणो आहे त उनजे लाइ असां साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा कंदासीं, जेका बराबरि हूंदी टेंजेंट जी। अगरि जेकॾहिं असां साइड जो रेशो था खणूं त उहो बराबरि हूंदो वरी परपेंडिकुलर अपॉन बेस कंहिंजे बराबरि, टेंजेंट थीटा जे बराबरि। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो असांखे बेसिकली मालूम छा आहे करणो, मालूम करणो आहे असांखे हीअ एंगल। ठीकु आहे। हाणे एंगल जॾहिं मालूम कंदासीं त हीअ टेंजेंट काॾे वेंदी, उनखे असां खणी वेंदासीं हिन इज़ इक्वल टू जे हिन साइड। ठीकु आहे। सो हिते जॾहिं हिनखे खणी वेंदासीं त इहा थी वेंदी इनवर्स। ठीकु आहे। हाणे जॾहिं इनवर्स थी वई त ही असांजो ही उन खां पोइ ही असांजो हिकिड़ो फार्मूलो ठही वियो जेको आहे थीटा इज़ इक्वल टू टेंजेंट इनवर्स एफ वाई डिवाइड बाय एफ एक्स। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं तव्हांखे साइंटिफिक कैलकुलेटर आहे त उन में तव्हां वटि ही टर्म जेको आहे त ईअं आसानीअ सां तव्हांखे न लिखिजी ईंदो। उनजे लाइ छा करिणो पवंदो, जॾहिं तव्हां साइंटिफिक कैलकुलेटर में शिफ्ट जो बटन दॿाईंदव उन खां बाद में जॾहिं तव्हां टेंजेंट वारो बटन दॿाईंदव त तव्हांजो टेंजेंट इनवर्स लिखिजी ईंदो। अगरि जेकॾहिं ईअं ई तव्हां सिर्फ़ु टेंजेंट लॻाईंदव त सिर्फ़ु तव्हांखे सिंपल पॉज़िटिव टेंजेंट ईंदी, इनवर्स उन में न ईंदी। तो टेंजेंट इनवर्स जो फंक्शन यूज़ करण जे लाइ तव्हांखे साइंटिफिक कैलकुलेटर में पहिरियों शिफ्ट दॿाइणी आहे, उन खां बाद में जॾहिं तव्हां टेंजेंट वारो ऑप्शन दॿाईंदव, बटन दॿाईंदव, तॾहिं तव्हांजी हिते टेंजेंट इनवर्स ईंदी। उन खां पोइ तव्हां ही कोई बि वैल्यू हिते जेकॾहिं तव्हांखे मिलियल आहे त उहो तव्हां लिखी सघो था ऐं आसानीअ सां तव्हां जेको आहे त एंगल या डायरेक्शन या पोज़ीशन उन रिज़ल्टेंट वेक्टर जी मालूम करे सघो था। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही लेक्चर बि सुठे नमूने सां सम्झ में आयो हूंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी नए टॉपिक सां गॾु मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।